नाज़रीन ठुल मां ख़बर शामिल कंदा हलूं त कंदकोट मां अगवा थियल ॿिनि मग़वियुनि खे पुलिस बाज़ियाब नाहे कराए सघी। मग़वी हसीब नूनारी ऐं अब्दुल रऊफ़ नूनारी धाड़ेलनि वटि यरगमाल बणियल आहिनि। ठुल में नूनारी बिरादरी पारां नौजवाननि जे बाज़ियाबी लाइ एहतिजाज कयो आहे। वधीक लाइन ते मौजूदु आहे ठुल मां सद्दाम दायो। जी सद्दाम, आगाह कजो। हाँ जी बिल्कुलु, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। ठुल में आए ॾींहुं चोरियूं फुरूं ऐं धाड़ा रोज़ जो मामूलु बणियल आहिनि। शहरी परेशान, वापारियुनि खे हथारे ज़ोर ते हज़ारे रुपया फुर। वापारी ऐं सियासी समाजी दोनों पर एहतिजाज रैली कढी रबर चौक ते धरणो हणो, टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो। पुलिस खिलाफ़ नारेबाज़ी कई वई। हुतां मार्केट सब्जी मार्केट सदर अली हसन बुरड़ो, शौकत जाफ़री, वसीम कुरैशी ऐं मामे शमन सूमरो ऐं ॿियनि चयो त ठुल पुलिस पारां शहर खे धाड़ेलनि हवाले करे छॾियो आहे। नतीजे में फोरू सरेआम शहरी वापारियुनि खां बिना ख़ौफ़ जे फुरू करे आसानी सां फ़रार थी वञनि था। मुज़ाहिरीन IG सिंध DIG लाड़काणा खां मुतालबो कयो आहे त SHO ठुल खे हटाए करे ईमानदार ऑफिसर मुक़ररु करे ॾोहारे ख़िलाफ़ कार्रवाई करे शहरियुनि ऐं वापारियुनि खां फुरथियल रक़म ऐं ॿियो सामान वापसि कराए ऐं तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। जी।